भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। फैसल करीम कुंडी के गवर्नर खैबर पख्तूनख्वा मुक़रर करण जो फ़ैसिलो थियो आहे। ज़रियनि खां इहा ख़बर मिली आहे त पीपी अॻवान फैसल करीम कुंडी के खैबर पख्तूनख्वा जो गवर्नर मुक़रर कयो वेंदो। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन मूंखे ॿुधायो आहे त अवां असांजा गवर्नर पंजाब आयो सरदार सलीम हैदर जो अहिड़ो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। फैसल करीम कुंडी के गवर्नर खैबर पख्तूनख्वा मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पंजाब में सरदार सलीम हैदर के गवर्नर पंजाब मुक़रर करण जो इम्कान आहे। ज़रियनि खां इहा सुध पई आहे। फैसल करीम कुंडी के गवर्नर केपी मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जॾहिं त सरदार सलीम हैदर जो चवणु आहे त पीपी चेयरमैन मूंखे ॿुधायो आहे त अवां असांजा गवर्नर पंजाब आहियो। जी नाज़रीन, वाले सां असांखे हिन वक़्तु इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ के ब्यूरो चीफ कुर्बान बलोच साहब जॉइन किया है। जी कुर्बान साहब, छा था चवनि ज़रिया? जी बिल्कुल मौजूदा वफाकी हुकूमत के क़याम खां 2 महीननि खां पोइ पाकिस्तान पार्टी केपी के पंजाब में गवर्नर की नामज़दगी जो फ़ैसिलो करे पियो आहे। अॼु पाकिस्तान पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत में ज़रदारी हाउस इस्लामाबाद में हिकु अहम इजलास थियो, जंहिंमें पहिरें मरहले में पंजाब में गवर्नर के हवाले से उनकी नामज़दगी पे गौर किया वियो। पंजाब के अॻवाननि राजा परवेज़ अशरफ ऐं ॿियनि में शिरकत कई है। इन इजलास में ज़रियनि पहिरियां कंफर्म थियो हो त 2 उम्मीदवार जेके हुया उहे घोर हेठि हुया, पर आख़िर में सलीम हैदर पंजाब जो जेको आतंकवादी जो अॻवान आहे उनखे गवर्नर पंजाब लाइ नामज़द कयो वेंदो आहे। उन मुख़्तलिफ़ मीडिया आउटलेट सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंमें तस्दीक कई आहे त पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खेसि ख़ुशख़बरी ॾिनी आहे ऐं खेसि पंजाब जे गवर्नर तौरु नामज़द कयो वियो आहे। संदसि इहो बि चवणु आहे त अॼु राति ताईं उन संदसि मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। जॾहिं त केपी के जे लाइ पिणु गवर्नर जी मुक़ररी ते गौर कयो वियो। इजलास में ज़रियनि मुताबिक़ फैसल कुंडी जेको पाकिस्तान पार्टी जो मरकज़ी इजलास सेक्रेटरी आहे ऐं उहो सलतमीन ख़ान के नाला उन्हनि जो मुशावरत कयो वियो आहे। जेतोणीकि केपी के गवर्नर जे नाले जो फ़िलहाल फौरी तौर ते ऐलान नाहे कयो वियो, पर ॿ नाला घोर हेठि आहिनि, जंहिंमें हवाले सां इम्कान आहिनि त फैसल करीम कुंडी खणो करे गवर्नर तौरु नामज़द थी वेंदो। जॾहिं बाज़ाब्ता नामज़दगी थी वेंदी त उनजो ऐलान भी थी वेंदो। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।